जंहिं लानतीअ जेका ज़्यादती हज़रत हुसैन साईं जे ख़ानदान सां कई 72 ॼणा शहीद थी विया। हीअं 72 ॼणा ख़ानदान में हुसैन साईं सां गॾु हा, सभु शहीद थी विया। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो असांजे घल घोड़ा सां हुसैन साईं मोटी ईंदो? मोटी ईंदो? न ईंदो। जॾहिं हुसैन साईं असांजे घल घोड़ा सां मोटी बि न ईंदो त पोइ असां उहो क़ुरान पढ़ूं जेको हुसैन साईं पाण ख़ीमे में पढ़ियो हो। सुभान अल्लाह चओ त मां ख़तमु कयां बसि। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण ख़ीमे में बि क़ुरान पढ़ियो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। ओ कुरानी चांदन जे गोठारो आप सजाद जे हिन प्रोग्राम में अचण वारो, आप सजाद जे हिन मस्जिद में अचण वारो, खुदा जे ज़ात जो कसम मुंहिंजो अक़ीदो आहे, मुंहिंजो ईमान आहे, मुंहिंजे वॾनि जो अक़ीदो आहे, आलिमनि जो अक़ीदो आहे, बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे, मुंहिंजे मुर्शिदनि जो अक़ीदो आहे। खुदा जे ज़ात जो कसम हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो पढ़ण जो सवाब आहे, हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो सम्झण जो सवाब आहे, हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो ॿुधण जो सवाब आहे। पर ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो ख़ाली दीदार बि सवाब आहे। हज़रत हुसैन तो ख़ीमे में मैंने कुरान जी तिलावत कई। शिमर जॾहिं मुंहिंजे हुसैन जे मथां बीठो आहे, हज़रत हुसैन तो जॾहिं शिमरा परहेज़ जो मां हुसैन खे नमाज़ जो वारो तरियो। हज़रत हुसैन तलवारुनि जे वार में बि करबला जे रेज़ार धरतीअ ते ईअं न चयो त मूंखे मानी ॾियो त मां खावां, ईअं न चयो त मूंखे पाणी ॾियो त मां पियां। हुसैन साईं ॾह ॾियारा बुख ते तूं डिश भरे पियो खाएं, हुसैन साईं ॾियारा उन ते तूं जग भरे पियो पीएं, शरबत ठाहे पियो पीएं, नाराज़ न थी जाए। कम उहो कर जेको हुसैन साईं सां थियो आहे। तोखे ॾुख आहे त पंहिंजो पाणी बंदि कर, ॾुख आहे त पंहिंजी मानी बंदि कर। न हुसैन बुख ते तूं पेट भरे खाएं, हिनखे मोहबत न चइबो आहे। हुसैन उन ते तूं पेट भरे पीएं, हिनखे मोहबत न चइबो आहे। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत हुसैन साईं खे ॾह ॾियारा करबला जे रेज़ार धरतीअ ते उन ते रखियो वियो आहे, बुख ते रखियो वियो आहे। वाह मुंहिंजा हुसैन मां तुंहिंजे दिलेरीअ तां क़ुर्बान वञा, वाह मुंहिंजा हुसैन मां तुंहिंजे जुर्म तां क़ुर्बान वञा, मां तुंहिंजे बहादुरी तां क़ुर्बान वञा। हज़रत हुसैन पंहिंजे वॾे पुट अली अकबर खे तलवार खणी ॾिनी आहे। ओ मुंहिंजा पुट अली अकबर, दुनिया वारा चवंदा त हुसैन जो पुटु अंदरि ख़ीमे में बुज़दिलनि ॾींहुं वेही रहियो, तोखे वेहण जी इजाज़त न आहे, हे तलवार वठो नी मार विड़ो, विड़ंदे विड़ंदे शहीद थी वञो। हज़रत अली अकबर निकितो आहे, तलवार सां लड़ाई शुरू कई आहे, विड़ंदे विड़ंदे हज़रत अली अकबर शहीद थी वियो आहे। अंदरा ख़ीमे मां आवाज़ आयो आहे, अम्मा ज़ैनब आवाज़ ॾिनो आहे, ओ हुसैन अली असगर खे ॾाढी उञ लॻी आहे, पाणीअ जो बंदोबस्त करणु आहे। हज़रत हुसैन ख़ीमे में आयो आहे, हज़रत अली असगर खे पंहिंजे हथनि ते खयो आहे, मथे मुंहुं करे चवंदो पियो आहे, ओ मुंहिंजा अर्शन वारा अल्लाह, ओ मुंहिंजा करीम अल्लाह, रहीम अल्लाह, हन्नान अल्लाह, मन्नान अल्लाह। अल्लाह मां हुसैन जा 72 ॼणा शहीद थी विया। अल्लाह मां हुसैन जो सॼो ख़ानदान तुंहिंजे दीन जे मथां क़ुर्बान थियो, इस्लाम जे मथां क़ुर्बान थियो। हे मुंहिंजो अली असगर आख़िरी बचो आहे। अल्लाह मुंहिंजे अली असगर खे पाणी बि नथो मिले, मानी बि नथी मिले त सभु बुख ते आहे। अली असगर खे जो तीर लॻो त अली असगर बि शहीद थी वियो, सभु दीन ते हलिया विया। हाणे हज़रत हुसैन बचो आहे, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हुसैन जेको अलीअ जो बचो आहे, अली जेको तलवार ज़ुल्फ़कार खणी करे हिन धरतीअ जे चारों तरफ़ घुमे, कंहिं माईअ जे लाल में जुर्रत ऐं ताक़त न आहे जो अलीअ जे तलवार जे वार खे रोके सघे। अहिड़ो मर्द अम्मा पैदा ई कोन कयो आहे जेको अलीअ जो मुक़ाबिलो करे। उन अलीअ जो पुटु हुसैन ख़ीमे जे अंदरि पुज़दिलनि
वांगुरु कीअं वेही रहंदो तलवार खणी करे ॿाहिरि निकितो आहे शिमर हावी थी वियो आहे इब्न सयाद हावी थी वियो आहे यजीद जा माण्हू हावी थी विया हज़रत हुसैन ते हमलो थियो आहे हुसैन खे चवंदा हुसैन आख़िरी तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे त ॿुधायो असां मां को हुजे हा चवे हा त मुंहिंजे पीउ खे फिलाणो न्यापो ॾिजो भाउ खे फिलाणो न्यापो ॾिजो मारियो त मूंखे ज़रूरत आहे पर मुंहिंजो फिलाणो कमु कजो फिलाणी जाइ ते मुंहिंजो प्लाट आहे मुंहिंजे भाइरनि खे ॿुधाइजो त इहो खपाइजो न फिलाणी जाइ ते मुंहिंजा दुकान फिलाणी जाइ ते मुंहिंजी जायदाद आहे आख़िरी का ख़्वाहिश ॿुधा मुंहिंजे हुसैन खे चयूं ओ हुसैन तूं का आख़िरी पंहिंजी ख़्वाहिश ॿुधा वाह मुंहिंजा हुसैन मां तुंहिंजे नाले तां क़ुर्बान वञा हज़रत हुसैन तलवारुनि जे साए में तलवारुनि जे वार में रत सां ॻाढ़े मैदान करबला में शिमिर खे चयो हो शिमिर आख़िरी मुंहिंजी ॿी काई ख़्वाहिश न आहे मां हुसैन खे इजाज़त ॾियो त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ी वठां आख़िर में भी हुसैन चयो त मूंखे वारो ॾियो त मां निमाज़ पढ़ी वठां मथे ते टोपी कोन्हे पेरनि में जुती कोन्हे अलाए छा पाता पिया आहिनि वज़ू कोन्हे तड़ो कोन्हे कपिड़ा पाक जिस्म ते कोन्हनि निमाज़ ते ख़्यालु कोन्हे क़ुरान जी तिलावत ई कोन्हे हे हुसैन जो पैरोकार आहे यार कमाल थो करे तूं बि हुसैन बेनमाज़ी हुयो पोइ बेनमाज़ी हुसैन जो पोइ लॻो कीअं थियो सादा सम्झनि नथा सादा सम्झनि नथा हुसैन पाण निमाज़ी पोइ बेनमाज़ी हुसैन जो आशिक़ कीअं थियो ही त धंधो आहे ही त कारोबार आहे इश्क न आहे इश्क ही हो आहे त हुसैन आख़िर में भी निमाज़ पढ़ी ही ज़िंदगी में तुंहिंजी हिकिड़ी निमाज़ भी कज़ा न थिए पोइ पक चइबो त तूं हुसैन जो आशिक़ आहे तॾहिं तुंहिंजो इश्क आहे बाक़ी इश्क थोरा ई आहे सुम्हियो पियो जो सॼो ॾींहुं तूं मत साहबा खे गारियूं ॾींदो तुंहिंजो हुसैन सां इश्क आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हुसैन खे कुल्हे ते खयूं अचनि पिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी नज़र पइजी वई अबू बकर सिद्दीक़ ॾिसी करे चयो त वाह वाह हुसैन तुंहिंजो केॾो न भाग भलो जो अॼु तूं मोहम्मद करीम जे कुल्हनि ते सवारी पियो करे सवारी केॾी न भली तोखे मिली वई आहे इमामुल अंबिया जे चपन ते मुर्ग अची वई खिली करे फरमायो ओ अबू बकर आओ सवारी त ॾाढी भली आहे सवारी त ॾाढी भली आहे पर कुल्हनि ते जेको सवार आहे उहो सवार बि घटि न आहे वरी मुंहिंजा साईं दुनिया में मोकिलाए विया हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे कुल्हनि ते हज़रत हुसैन खे खयो आहे पुछण वारे पुछा कई अबू बकर भला हुसैन खे कुल्हनि ते खयो अथई चए मां अबू बकर खे उहो वक़्तु यादि ईंदो आहे जंहिं वक़्त में मुंहिंजे साईं हज़रत हुसैन खे कुल्हनि ते खणी करे घुमायो मां बि चवंदो आहियां हुन हुसैन खे पंहिंजे कुल्हनि ते खणी करे घुमाया ताकि काइनात खे ख़बर पवे हुसैन सिर्फ़ु मोहम्मद करीम के प्यारो ना है हुसैन अबू बकर सिद्दीक़ के भी प्यारो अब हिजरत वाली रात इमामुल अंबिया कंहिंजे कुल्हनि ते चढ़िया ख़बर ही ना है अबू बकर सिद्दीक़ के कुल्हनि ते हाँ 1000 फुटनि जी चाढ़ी मज़ाक आहे ख़बर अथव सिद्दीक़ अकबर छा चयो पुछण वारे पुछा कई अबू बकर एडी वडी चाढ़ी किए चढ़े चिया पुछण वारा पुछा न करे एडी वडी चाढ़ी किए बणे क्या चढ़े चिन न बुधा त सही एडी वडी चाढ़ी किए चढ़े ते जगह डाकण भी कोन आई सिद्दीक़ अकबर जवाब में चयो जने मां मोहम्मद करीम मुझे कुल्हनि ते हो मांखे डाकण जी जरूरत ही न हुई चे भला पो चाढ़ीअ ते चढ़ी तुंहिंजो पेर काथे तिरकियो हूंदो चे खुदा जे ज़ात जो कसम मां जॾहिं अबू बकर मथे पे चढ़ा मुंहिंजो चढ़ण दे ख्याल ही न हो सॼो ख्याल मुंहिंजो मोहम्मद करीम ॾे हो ख़बर ही न पई त मां अबू बकर सिद्दीक़ कीअं चढ़ी वियुमि हाँ जय मोहम्मद करीम जे कुल्हनि ते हुसैन सवार थियो उन हुसैन जी केॾी न तारीफ़ थो करे जय मोहम्मद जे कुल्हनि ते
हुसैन सवार थियो उन हुसैन जी केड़ी न तारीफ़ तो करे जे सिद्दीक़ जे कुलन ते मोहम्मद सवार जो उनके गारियूं तोरे तो ते हैफा हाँ मोहम्मद मुस्तफा जे कुलन ते हुसैन सवारी कई पर अबू बकर जे कुलन ते मोहम्मद करीम पान सवारी कई बियो छा अबू बकर जे भागन सां कोरी सकंदो छा या गाल जमात सानी दिया जिंदगी रही तो बुधाई तो मां अबू बकर सिद्दीक़ केरा हाँ जै घोड़े ते हज़रत हुसैन सवारी कई घोड़े जा पैर भी चुमियूं थो वञी हाँ उन अबू बकर के गारियूं तो नहीं जै अबू बकर जे कुलन ते मोहम्मद पान सवारी कई हाँ तोखे कुछ महसूस न थो थे उन सिद्दीक़ के गारियूं तो नहीं जे सिद्दीक़ इमाम अंबिया के जो वञा साईं मुंहिंजी दिलि थी चए मां पंहिंजी न्याणी तव्हांखे परणाए ॾियां केरु तो हिन दौर में अची चवे साईं तव्हांखे अॼु ताईं कंहिं चयो आहे त मां पंहिंजी न्याणी अचे ॾियां केरु चयो थो मौलवी आलिम सगोरा आलिमनि में बि माण्हू ॾिसंदा आहिनि मौलवी बि माल वारो हुजे पोइ न्याणी ॾियोसि छा मां सही थो चवां ग़लति थो चवां हे खिलंदा चवंदा बोली ग़लति थो चवां सही थो चवां न मां मौलनि खे मुफ़्त में नथी मिले मौलवी माल वारो हुजे पोइ मुफ़्त में पोइ त साईं चवंदा असां घर था भरे ॾियूं ॾाज सां हाँ पोइ जेके संग वणनि घुर मौलवी साहब सिर्फ़ु माल हुजे छो त माण्हुनि जी माल ते नज़र आहे माण्हुनि जी हिन क़ुर ते नज़र न आहे हालांकि कंहिं बेनीमारीअ खे ॾींदा ॼट जाइल खे ॾींदा हिन जी न्याणी बि बेनीमारी थी ज़िंदगी गुज़ारींदी ॿियो छा कंहिं ग़रीब मौलवीअ खे ॾींदा घटि में घटि उहा न्याणी ग़रीब मौलवीअ सां हूंदी निमाज़ त पढ़ंदी क़ुर जी कॾहिं कॾहिं ज़ियारत त कंदी सो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह अहल बैत सां मुहबत कबी इंशाअल्लाह त चओ अॼु वचन कयो त इंशाअल्लाह अहल बैत सां गॾु सहाबा सां बि प्यारु कबो सहाबा सां प्यार न कंदे त कहिड़ी परवाह सहाबा त जन्नत में पहुची विया जे अबू बकर सिद्दीक़ के गारियूं ॾींदे उमर फारूक के गारियूं ॾींदे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे अबू बकर बि रोज़े में सुतल आहे उमर बि रोज़े में सुतल आहे हो त जवान रोज़े में पहुची विया जंहिंजे लाइ रब पंहिंजे महबूब खे पाण चयो आहे उलाइका हुमुर राशिदून उलाइका हुमुल फाइज़ून उलाइका हुमुल मुफ़्लिहून उलाइका हुमुल मुत्तक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ये मोमिन हुया पक्का उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे सहाबा जो इम्तिहान मां अल्लाह पाण वरितो आहे अल्लाह पोइ मुंहिंजा सहाबा इम्तिहान में कीअं विया पास विया कि न फेल विया रब फरमायो त तुंहिंजा सहाबा इम्तिहान में 100 जो 100 नंबर खणी करे पास विया कंहिंजा बि नंबर घटि न हुआ ओद में बि तुंहिंजे अॻियां बीठा हुआ बदर में बि तुंहिंजे अॻियां बीठा हुआ खंदक में भी तुझे अग्ञा बीठा तुझे वेझो काफरन के अचण ही न पिया ॾियनि चौ दीवारी करे तुझे इर्द गिर्द बीठा इन्हनि सां मां राज़ी थी करे ऐलान करे छॾियो मान रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अन्हु ओ मुंहिंजा महबूब तुझे सहाबा जी कारकिरदगी एॾो ज़मानो बगे वणी वई एॾो ज़मानो बगे वणी वई एॾो ज़मानो बगे वणी वई जो मां अल्लाह ऐलान करे छॾियो तुझा सहाबा मां अल्लाह का राज़ी मां अल्लाह तुझे सहाबा का राज़ी जॾहिं सहाबा को अल्लाह राज़ी थी वियो पोइ तूं राज़ी न थींदे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जवान वञी जन्नत में पहुता हाणे कंहिंजे ॻाल्हाइण सां कोई फ़र्क़ु कोन थो पए अबू बकर भी जन्नती उमर भी उस्मान भी हैदर करार भी हसन हुसैन भी ये सब वञी पहुता हाणे जेकॾहिं कोई उन्हनि खे गार कढंदो कोई गंद कढंदो हुनजो पंहिंजो वात तो पलीत थींदो लेकिन हुनजी गार अबू बकर उमर ताईं ॻाल्हायो त पहुचंदी ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।